प्यारा इस्लामी भाइरो, हिन तरह जा अक़वाल जंहिंमें गौसे पाक पंहिंजे मुबारक चपन सां पंहिंजी तारीफ़ कई आहे, इन खे तहदीस नेमत यानी नेमत जो चर्चो करणु चइबो आहे। जीअं त क़ुरान पाक जे सिपारे सूरह दुहा जी आयत नंबर 11 में अल्लाह पाक इरशाद फरमायो आहे, व अम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस। तर्जुमो, पंहिंजे रब जी नेमत जो ख़ूब चर्चो कर। अल्लाह पाक मुंहिंजे मुर्शिद गौसे पाक हज़रत शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाहि ताला अलैहि खे तमामु घणियूं ख़ूबियूं, सलाहियतूं ऐं शान ऐं अज़मत अता फ़रमाई आहे त इन्हनि अल्लाह पाक जी नेमत जो इज़हार कंदे हिन तरह जा इरशादात फ़रमाया आहिनि। इन्हनि में माण्हुनि खे ख़बरदार बि कयो आहे त मुंहिंजे बारे में ज़बान न खोलिजो, मूं ते तनक़ीद कई या मुंहिंजी मुखालफ़त कई त किथे जा न रहंदो। यानी हुज़ूर गौस आज़म शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाहि ताला अलैहि जे मुतालिक़ का नामुनासिब ॻाल्हि कई या अखियूं फेरियूं त ईमान ज़ाया थी वेंदो। जीअं त हदीस क़ुदसी आहे, अल्लाह पाक फ़रमाए थो, जेको मुंहिंजे कंहिं वलीअ सां दुश्मनी कंदो आहे, मां उन सां जंग जो ऐलान कंदो आहियां। हिन रिवायत में बि चङी तरह सम्झायो वियो आहे त ख़बरदार अल्लाह पाक जे वली जी तौहीन न कजो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।